खानपुर पुलिस असां छापो नाजाइज़ी हाणे असां ग़रीब SP खे DI जारी करे दरख़्वास्त कयूं कंहिं बि असां तदारी न कई असां मजबूर थी पोलियो बंदि कयो ऐं असां उहो चोरनि जे बजाए चोर असां परे उहो चोरनि ते पुलिस ठहियल डुगर सॼो गॾु घुमींदो ॾेह चो हाज़िरियूं खाराईंदो ॾेह चऊं असां ग़रीब मिसकिन आहिनि सदा असां कहिड़ो कसूर कयूं असांजा ना इंसाफ़ आहे चोरनि सां लॻभॻि ठहियल उन जा माल वापसि कयूं असां ॻोठाणनि जा ना कमी सटियूं खाधियूं पीठी आहिनि असां सज़ा ॾियूं था त पंहिंजे ॿारनि खे ॾियूं था मजबूर थी सज़ा था ॾियूं पिया त भली असांजा ॿार बीमार थियनि लूला लंगड़ा थियनि पर असां पोलियो न पीआरींदासीं छाजे करे त असां एॾी नाइंसाफ़ी छो आहे छा कयो आहे असां पोलियो असां न पीआरींदासीं बस असांजे जेतर इंसाफ़ न थींदो असांजो बाइकाट आहे वॾो ज़ुल्म आहे डुगर साहिब जो जेके हुनजो रिश्तो आहे चोरनि सां ग़रीबनि सां को बि न अथसि ग़रीबनि खे अचे थो हुनजा माल मारे ॿाल मारे ज़ैफ़नि खे मारे विड़े करे माल लूटियूं हलियो थो वञे ॻोठ फरीद जतोई जे रवासनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं जिन जो चवणो त असांजे ॻोठ में पुलिस कार्रवाई करे असांजो सामान ढोर ऐं भञटा करे वई आहे असां पोलियो मुहिम जो जेको आहे बाइकाट कयूं था असां पंहिंजे ॿारनि खे उन वक़्त ताईं पोलियो जा फुरा न पीआरींदासीं जेसीं ताईं असां सां इंसाफ़ न थींदो